قومي اسيمبلي पीडीएम जे जलसन ख़िलाफ़ मज़मती ठाराव मंज़ूर करे वरितो। मुखालिफ़ धुर खे ॻाल्हाइण लाइ माइक न ॾियण तां ऐवान अखाड़ो बणिजी वियो। डिप्टी स्पीकर पीपी मेंबर आगा रफ़ीउल्ला खे सख़्त जुमलनि जी ॾे वठ बाद ऐवान मां ॿाहिरि कढी छॾियो। क़ौमी असेंबली जो डिप्टी स्पीकर कासिम सूरी जी सदारत हेठि इजलास थियो, जंहिं दौरान मुखालिफ़ धुर खे ॻाल्हाइण लाइ माइक न ॾियण तां ऐवान अखाड़ो बणिजी वियो। डिप्टी स्पीकर ऐं पीपी मेंबर आगा रफ़ीउल्ला में सख़्त जुमलनि जी ॾे वठ थी। डिप्टी स्पीकर आगा रफ़ीउल्ला खे ऐवान मां ॿाहिरि कढण जो हुकुम ॾिनो, जंहिं ते राजा परवेज़ अशरफ माफ़ी वरिती। डिप्टी स्पीकर पीपी जे राजा परवेज़ अशरफ जे माफ़ी क़बूलण खां इनकार कयो। आगा रफ़ीउल्ला जे कुछ देर ऐवान मां ॿाहिरि वञण बाद डिप्टी स्पीकर रोलिंग वापसि वठी छॾी। इजलास दौरान वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद पारां पीडीएम जे जलसन ख़िलाफ़ पेश कयल मज़मती ठाराव मंज़ूर कयो वियो, जॾहिं त पेशावर जे मदरसे में धमाके ख़िलाफ़ मज़मती ठाराव मंज़ूर कयो वियो। इजलास दौरान मुखालिफ़ धुर जे मेंबरनि कणक जे बहरान ख़िलाफ़ एहतजाज करे ऐवान मां वॉकआउट कयो। इजलास दौरान ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद चयो आहे त मुखालिफ़ धुर जलसन दौरान क़ौमी इदारनि ख़िलाफ़ ॻाल्हायो ऐं आइन जी भञ खड़ी कई। अदालत नवाज़ शरीफ़ खे नाअहल ऐं कूड़ो करार ॾिनो आहे। मुखालिफ़ धुर पारां पाकिस्तान ख़िलाफ़ साज़िश जो हिसो न बणिजे।